Star Mohammed Jamil Sahib, media persons, especially Majid जो सीनियर साफी है ये फतेह रोज ये हर प्रोग्राम में इंदा रहना है इनके वेलकम चूंगा आज जो प्रोग्राम है बारो स्पेशली सकाफत के हवाले से है। सकाफत जो मकसद सिर्फ गाना गाना है, गीत गाना है, पर असा के सुठी तालीम हासिल करे, तरबियत याफ्ता थी करे, यो प्रूफ करणो आहे त असीं सिंध जा वारिस आहियूं। रुगो गाननि जे हवाले सां वारिस न थी होसीं, असीं पंहिंजो मैदान में कुछ करे ॾेखारियूं। जी काफ़ी दोस्तनि इन ते ॻाल्हायो आहे त असांखे स्किलफुल थियणो पवंदो। उन मुराद इहो आहे त असां वटि तालीम आहे, पर हिकिड़ी शइ जी असां वटि खोट आहे, असां वटि तरबियत न आहे। इन ते असांखे सोचणु खपे त असांजी तरबियत जो फुक़दान छो आहे। उन जे लाइ ही प्रोग्राम अरेंज कया था वञनि जंहिंमें ही जेके स्पीकर ॿार आहिनि उहे ॿियनि ॿारनि जे लाइ मॉडल आहिनि, उन्हनि खां असांखे सिखणु खपे। ऐं हींअर असांजी डिस्ट्रिक्ट एजुकेशन जेका सेकेंडरी आहे, स्पेशली उन्हनि असां जेके उते जा एम्प्लॉय आहियूं उन्हनि खे पंहिंजा पंहिंजा डिपार्टमेंट विराए ॾिना आहिनि। उन्हनि में स्पेशली भोग जे हिसे में जेको आयो आहे उहो करिकुलम ऐं एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ आहिनि। मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं असांजा दोस्त, असांजा सीनियर साथी अहिड़ा प्रोग्राम अरेंज कंदा आहिनि त असांजी दिलि ख़ुशि थींदी आहे ऐं असांजो जेको मोटो आहे उहो हल थी वेंदो आहे। ऐं हिकु दफ़ा ॿीहर काली सुल्तान हायर सेकेंडरी स्कूल जा जेके टीचर्स वेठा आहिनि उन्हनि जी महिनत खे साराहियां थो, उन्हनि खे सलाम पेश कयां थो ऐं ॿारनि खे बि सलाम पेश थो कयां त उन्हनि वॾे सब्र सां, वॾे तहमुल सां इन प्रोग्राम खे ॿुधो आहे, उन मां कुझु पढ़ायो आहे। थैंक यू।